अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां हिरा अब्बासी। सभ खां पहिरियों हलंदासीं हेडलाइंस की तरफ़। पंजाब, केपी, गिलगित ऐं आज़ाद कश्मीर जी हुकूमतुनि इस्लामाबाद जो घेराव करण जो चिताब ॾेई छॾियो आहे। केपीके ऐं गिलगित जे वॾनि वज़ीरनि ऐं पंजाब ऐं आज़ाद कश्मीर जे नाणे वारनि वज़ीरनि पारां इस्लामाबाद में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। सिंध हाई कोर्ट सेनेटर आज़म सवाती ख़िलाफ़ सिंध में वधीक को बि केस दाख़िल न करण जो हुकुम ॾेई छॾियो। आज़म सवातीअ जे पुट पारां वालिद जी सिंध में गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ दाख़िल करायल दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान IG सिंध ग़ुलाम नबी मेमण बि पेश। जस्टिस KK आगा चयो त आज़म सवाती ख़िलाफ़ हिक ई इल्ज़ाम हेठि केतिराई केस कीअं दाख़िल थिया, उन हवाले सां सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला मौजूदु आहिनि। अदालत IG सिंध खे आज़म सवाती ख़िलाफ़ दाख़िल केसिस जा तफ़सील पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। मटियारी में ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस सिंध जो वर्कर्स कन्वेंशन थियो। कन्वेंशन के खिताब कंदे GDA सिंध जे सदर सैयद सदरुद्दीन शाह राशिदी चयो त 15 सालनि खां सिंध ते थापियल हुक्मराननि खां हिसाब किताब वठण ऐं सदन तॾा वेढ़ण जो वक़्तु अची वियो आहे। तलहार लॻ तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल खे टक्कर, नीगर ऐं नौजवान फौत, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस कार खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो। फौत ऐं ज़ख़्मी थियलनि जो भट बिरादरीअ सां तालुक़ ॿुधायो पियो वञे। नाज़रीन, ये हुई हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे YouTube चैनल ते। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।